बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु ई हाल मंझाई मालूम थिए। असीं निंड जा नेण आहियूं पिरी, सुते साह जागे वञे दूर दूर, सितारा लताड़े असांजो शऊर। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं हुआ सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं हुआ सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह महिराण। अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी ऐं सुबुह जो सलाम, हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह यकीनन सभिनीनि जी सुठी थींदी हूंदी ऐं सुबुह जो पहर बि सुठो न हुजे त पोइ सॼो ॾींहुं किथां थो असांजो सुठो थिए। त ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त जॾहिं असां सुबुह जी शुरूआति कयूं था, ॾींहुं जॾहिं असांजो ख़ूबसूरत हुजे थो त पोइ ॾाढो सुठो लॻंदो आहे। नाज़रीन, असां जॾहिं दुनिया ते नज़र विझूं था, थोरी सियासत ते नज़र विझूं था त किथे गरमजोशी वारा असांखे बयान मिलनि था, पर असां हिन वक़्तु जेकॾहिं थोरी नज़र विझूं त चयो वञे थो त जंगियूं जेकॾहिं हाणे लॻंदियूं त उहे पाणी ते हुजनि थियूं या त टेक्नोलॉजी ते हुजनि थियूं। इहे ॿ शयूं ॾाढी फिक्स्ड असांखे नज़र अचनि थियूं। सो सियासत जी दुनिया ॾाढी वॾी आहे, उन ते अॼु जे प्रोग्राम में त घटि में घटि कोन था ॻाल्हायूं। टेक्नोलॉजी जी दुनिया ॾाढी वॾी आहे, उन ते बि अॼु जे प्रोग्राम में कोन ॻाल्हाईंदासीं। पर अॼु जो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत अव्हां ताईं मां पहुचाईंदमि। अॼु जो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत थियण वारो आहे, छो त अॼु जे प्रोग्राम में मौसीक़ी हूंदी ऐं मौसीक़ी जे बारे में हमेशह पाण ॿुधंदा आहियूं त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे ऐं नो डाउट मौसीक़ी रूह जी ग़िज़ा थिए थी। असां जॾहिं बि थेरेपीज़ जी तरफ़ अॻियां वेंदा आहियूं उते बि असांखे मौसीक़ी नज़र ईंदी आहे। इंसानु जॾहिं थकिजी टुटी वेहंदो आहे त मौसीक़ी उनखे रिलैक्स कंदी आहे। ॾींहुं तव्हांजो कीअं बि गुज़रे, केतिरो बि हेक्टिक स्केड्यूल हुजे, पर थोरो टाइम जेकॾहिं पाण मौसीक़ी जी दुनिया खे ॾींदा आहियूं, कुझु ॿुधी वठंदा आहियूं, ख़ूबसूरत ॿोल ॿुधी वठूं था त पोइ सभु थक मिटिजी वेंदा आहिनि ऐं असां ॾाढो रिफ्रेश थी वञूं था, रिलैक्स थी वञूं था। सो अॼु ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ प्रोग्राम में मौजूदु आहे। उन्हनि सां गुफ़्तगू बि थींदी, उन्हनि खां कुझु ॿुधंदासीं बि। ऐं जॾहिं असां शागिर्दनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, जॾहिं असां स्टूडेंट्स जी ॻाल्हि कंदा आहियूं, जॾहिं असां लर्निंग जी ॻाल्हि कंदा आहियूं त उते मूंखे लॻंदो आहे त मां भाईंदी आहियां सभु असां स्टूडेंट्स आहियूं, छो त जेको सिखण वारो मरहलो हूंदो आहे उहो कॾहिं बि ख़तमु कोन थींदो आहे। आदमज़ात आहियां, को अलाह त न आहियां। सो उहा ई ॻाल्हि त असां ग़लतियूं बि कंदा आहियूं ऐं ग़लतियूं करे ई इंसानु सिखंदो आहे। जॾहिं का ग़लती न कई वेंदी त पोइ सिखण वारो मरहलो, उहा सिखण वारी शइ किथां असांखे सम्झ में ईंदी। सो यस, जिथे बि आहियूं, जिथे बि मौजूदु हुजूं था, जेको बि कमु हुजे थो, कोशिशि कजे त उनखे ख़ूबसूरत अंदाज़ में करण जी घटि में घटि असांजी कोशिशि हुजे। एतिरो बि न कजे, महिनत बि न कजे, उन सां मुहबत बि न कजे त पोइ इंसान ते हैफ़ आहे। अॼु जे प्रोग्राम में जेके मुंहिंजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि। प्रोग्राम में पहिरियों नंबर सीट ते जनाब मूंसां गॾु मौजूदु आहिनि शाहज़ेब ख़ान। ऐं शाहज़ेब जी जॾहिं ॻाल्हि करियां थी त इलाही एक्टिव आहे। शाहज़ेब खे हमेशह सोशल मीडिया ते ॾिठो आहे, उनजी एक्टिविटीज़ ॾिठियूं आहिनि। रोटरी क्लब जी ज़रूरु ॻाल्हि करणु चाहींदमि, तमामु उनजो ख़ूबसूरत कमु आहे, उनजो रोल ॾाढो सुठो आहे। ऐं उनखां अलावा एजुकेशन जे हवाले सां उन्हनि सां अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं हा, शाहज़ेब जी जॾहिं ॻाल्हि कयां थी त घोटकी जी ज़रूरु ॻाल्हि कंदसि, छो त असां जॾहिं घोटकी, कश्मोर, कंदकोट जी ॻाल्हि कंदा आहियूं, वरी उतां जा नौजवान जॾहिं शहर जे तरफ़ अचनि था, महिनत कनि था त ज़रूरु पंहिंजो नालो ठाहिनि था। नो डाउट आउं ॼाणा थी त अॼु बि उते तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि। उतां जा नौजवान जॾहिं निकिरनि था त उन्हनि जे लाइ घणा माइलस्टोन्स मौजूदु आहिनि, पर ज़रूरु उन्हनि खे सलाम आहे जेके तमामु मुश्किलातुनि खे फेस करे हिन मंज़िल ताईं पहुचनि था। शाहज़ेब ख़ान, तव्हांखे भली कार चऊं था, हैव अ गुड मॉर्निंग। थैंक्स टू यू, तव्हां आया आहियो, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे ऐं आई होप त तव्हांजी मौजूदगी में हिकिड़ो सुठो प्रोग्राम मां पंहिंजे व्यूअर्स ताईं पहुचाए सघंदमि। जी इंशाअल्लाह। उनखां अलावा जनाब जंहिं ख़ूबसूरत आवाज़ जी आउं ॻाल्हि करियां पई, उनजो नालो सफ़दर भुरगड़ी आहे ऐं सफ़दर सिंपा जो ॾाढो बहितरीनु शागिर्दु आहे। नसीर मिर्ज़ा साहिब जी निगरानी में पाण हूंदा आहिनि ऐं नसीर मिर्ज़ा साहिब जी जॾहिं ॻाल्हि करियूं था त उन्हनि जो प्रोफाइल तमामु वॾो आहे। उन्हनि जो जॾहिं नालो वठूं था, उन्हनि जी निगरानी में जेकॾहिं केरु सिखी रहियो आहे त पोइ असां सम्झी सघूं था त उनजो कमु केतिरो ख़ूबसूरत हूंदो। सफ़दर, तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। शाहज़ेब, तव्हां खां शुरू करणु चाहींदासीं ऐं नओं महिमान जॾहिं प्रोग्राम में अपीयर थींदो आहे त हिकिड़ो सादो सिंपल सुवालु मुंहिंजो हूंदो आहे त सुबुह कीअं गुज़रे थी? तव्हांखे बि पुछणु चाहींदमि तव्हांजी मॉर्निंग कीअं हुजे थी? जेकॾहिं तव्हां रेगुलरली ॻाल्हि कयो त रेगुलरली त
त आसानी सां छो त असांजो जेको जॉब टाइमिंग आहे उहो मंझंदि जे टाइम आहे बेसिकली 9 to 5 वारो न आहे त रिलैक्स थी करे सुभाणे सुबुह जे टाइम माण्हू उथे थो ठीकु आहे न अॼु इवन सवेर उथिया आहियूं ठीकु आहे न ऐं उन पंहिंजे हिकिड़ो शेड्यूल खे हटाए करे जेको आहे त अॼु जेको आहे न त ज़ाहिर आहे सिखणु ऐं सिखाइण वारो जेको मरहलो आहे उहो स्टार्ट करे छॾियो आहे छो त मॉर्निंग हमेशह जेको आहे न तव्हांजी हिकिड़ी सुठी वाइब सां हुजणु खपिजे जी ज़बरदस्त ज़बरदस्त घणो टाइम नथा वठूं तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं सफ़्तर मां चाहींदसि त अव्हां पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ ऐं ख़ूबसूरत अंदाज़ सां प्रोग्राम जो स्टार्ट वठो छा ॿुधाईंदव अॼु मां तव्हांखे लतीफ़ साईं जी वाइब ॿुधाईंदुसि जी यार सॼण दिखरा वाओ ज़बरदस्त बिस्मिल्लाह कयो सजण साइत हिकड़ी जे अखियां थियं धा सजण सजण साइत हिकड़ी जे अखियां थियं धा तकर ॼमार सजण ॾिठोसीं कीमकी यार सजण जे फिरा कमियां दोस्त सजण जे फिरा कमियां जॾियूं मारी आहियां जॾियूं मारी आहियां यार सजण जे फिरा कमियां दोस्त सजण जे फिरा कमियां जॾियूं मारी आहियां जॾियूं मारी आहियां यार सजण जे फिरा दर्दो संजे केज हूंदा दर्दो संजे केज हूंदा मुझे हा मुश्ता कमियां मुझे हा मुश्ता कमियां जॾियूं मारी आहियां जॾियूं मारी आहियां यार सजण जे फिरा पतंग चाई पाण खे त उथी आग उझार पचण सभ पचाया तूं पचण खे पचा पचण सभ पचाया तूं पचण खे पचाए वाकुफ़ थी विसार आग न ॾिजे आम खे जाथे काथे महबूबन जे जाथे काथे हा जाथे काथे महबूबन जे जाथे काथे महबूबन जे आहे हुस्न जे हा कमियां आहे हुस्न जे हा कमियां जॾियूं मारी आहियां जॾियूं
मारे हागिया यार सड़ण जे फेरा अखियूं उहे धार जंहिं सां पसी प्रिय खे ॿिए की मन हार घणा सारा सुपरी सुरमो सही कर तू अखिण जो सुरमो सही निर सा 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 निर सा 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 निरे गरे निरे सा नि सा नि धनि 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 निने सा 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 निरे सा 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 गम धनि 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 सा 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 सुरमो सही कर तू अखिण जो सुरमो सही कर तू अखिण जो खास पेरिया जी खा कमियां खास पेरिया जी खा कमियां जॾूं मारी आहियां जॾूं मारी आहियां यार सॾण जे फेरा जैसी जियारी तैसी हादी रखजे हिफ्ज में जैसी जियारी तैसी हादी रखजे हिफ्ज में मोहताजी मखलूक जी शल कादिर मकारी अरबी अब्दुल लतीफ खे हिक वेल न विसारी तू पुरकश प्यारी भर जाम जनत जो अब्दुल लतीफ चे पिरी असांजो अब्दुल लतीफ चे ने धनि द प द म द प म ग म रे म ग प म ग रे ग रे नि ध नि रे सा सा ने ध नि रे प म रे ग रे नि द प म ग ग प म ध प म ग म ध नि सा नि द प म ध प म ग प प प ध म म ध प ध म म नि ध नि म ध प म ग सा नि ध नि ध प म ध प म ग म प म ग रे नि ध नि रे सा ने सा अब्दुल लतीफ चे पिरी असांजो शाह लतीफ चे पिरी असांजो हमें शाह हुस्ना कमियां हमेशा हुस्ना कमियां जॾूं मारी आहियां जॾूं मारी आहियां यार सॾण जे फेरा कमियां दोस्त सॾण जे फेरा कमियां जॾूं मारी आहियां जॾूं मारी आहियां यार सॾण जे फेरा कमियां बेहद खूबसूरत बेहद हसीन ऐं ढोलक जो साथ इलाही खूबसूरत मॉर्निंग वाकई इलाही खूबसूरत थी वई आहे नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढड़ो ब्रेक आहे अव्हां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराणा
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी, भली कार चवां थी। अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ज़बरदस्त महिमान प्रोग्राम में वेठा आहिनि ऐं पूरो क्रेडिट ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां पंहिंजे गेस्ट खे ई ॾींदी आहियां। उन्हनि जी मौजूदगी सां, उन्हनि जे हुजण सां ई प्रोग्राम ख़ूबसूरत हुजे थो। शाज़ेब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। शाज़ेब तव्हां सां जेका डिस्कशन आहे स्टार्टिंग खां स्टार्ट कंदासीं ऐं मां चाहींदसि त तव्हांजो नंढपिण, तव्हांजी एजुकेशन, स्कूल वञणु ऐं घोटकी जो माहौल शुरूअ खां ॿुधंदा आया आहियूं। जहिड़े तरह अॼु बि, बल्कि अॼु जे ॾींहुं बि जॾहिं असां घोटकी कश्मीर कंदकोट वारी साइड थोरी नज़र विझूं था त हिकिड़ो ख़ौफ़ ऐं हिरास आहे। सो यस, ओवर टू यू, छा चवणु चाहींदा? थैंक यू सो मच। पहिरियों त मेहरान टीवी जो एतिरो ख़ूबसूरत प्रोग्राम उन्हनि सजायो आहे, सजाईंदा रहंदा आहिनि ऐं यूथ खे अपॉर्चुनिटी ॾियनि पिया त हू अचनि ऐं पंहिंजो आवाज़ु अॻिते करनि। रही ॻाल्हि मुंहिंजी एजुकेशन जी, त अपब्रिंगिंग मुंहिंजी ऑब्वियसली घोटकी खां ई आहे। यूनिवर्सिटी में मुंहिंजो हिते अचणु थियो हैदराबाद में, उन खां पोइ बसि वापसि न वञणु थियो आहे। पर जेकॾहिं बैक टू द माई एजुकेशन जेकॾहिं असां ॾिसूं त पेरेंट्स जो वॾो रोल हूंदो आहे तव्हांजे एनवायरनमेंट खे क्रिएट करण में। पेरेंटिंग ॾाढी ज़रूरी आहे, इलाही ज़रूरी आहे। घोटकी हुजे या हैदराबाद हुजे या कराची हुजे, जेकॾहिं पर्सनली असां पंहिंजी फैमिली जी ॻाल्हि कयूं त यानी वॾेरो सिस्टम, ज़मीनदारी सिस्टम, उन्हनि खां असां इलाही परे आहियूं। ठीकु आहे। एजुकेशन ते यानी असांजे बाबा वारनि जो बि फोकस रहियो आहे, असांजी इवन वालदा जो फोकस रहियो आहे। माहौल कोई बि हुजे, तव्हांखे जेकॾहिं उन माहौल में सर्वाइव करिणो आहे, इवन हींअर बि मुंहिंजी फैमिली घोटकी में ई रहे पई। ठीकु आहे न। एनवायरमेंट मुंहिंजा भाइर भेणूं उते ई पढ़नि पिया। ठीकु आहे न। फैमिली जो जीअं मां तव्हांखे ॻाल्हि कई त मुंहिंजी एजुकेशन जेको आहे त स्टार्ट थी प्राइवेट स्कूल्स खां ई। ठीकु आहे न। मुंहिंजो बाबा बि गवर्नमेंट टीचर आहे। ठीकु आहे न। उते घोटकी में ई ऐं वालदा बि। ऐं पर प्राइवेट जी एजुकेशन जेको आहे त उहा हमेशह असां ई प्रिफर कई आहे। ठीकु आहे न। त जॾहिं छो त मां एतिरो पढ़ाई में होशियारु न हुयुसि ऐं एवरेज स्टूडेंट हुयो, एवरेज बि न, बिलो एवरेज यानी शायदि। ठीकु आहे न। असांजी फैमिली में इहो हूंदो हुयो त फैमिली में इलाही, असांजी न सभिनी फैमिलीज़ में इहो थींदो आहे त अहसास कमतरी इलाही हूंदी आहे। त लाइक या अहसास बरतरी हूंदी आहे, ईअं चओ। हा, लाइक कीअं की यानी जेकॾहिं तव्हां होशियारु न आहियो ऐं तव्हां सां जेको गॾु तव्हांजी कज़न आहे या तव्हांजो भाउ आहे उहो इलाही टैलेंटेड आहे, त पंहिंजे घर वारनि जे विच में कॉम्पिटिशन हलंदो रहंदो आहे त बाबा हू ॾिस अवॉर्ड खणी अची वियो, तूं न खणी अची सघें। त उहो इलाही जेको आहे न त उन जा बि शिकार रहिया आहियूं। ऐं ज़ाहिर आहे जेको बिलो एवरेज हूंदो आहे न उहो अॻिते हली करे प्रो थी वेंदो आहे। ठीकु आहे। त हा, त असां सां बि उहो ई हुयो। ऐं अलाह जो शुक्र आहे पेरेंट्स जो जेको आहे त वॾो रोल रहियो एनवायरमेंट खे बहितर बनाइण में। ऐं अॼु जेकॾहिं असां पंहिंजे पाण खे प्रूव कयो आहे त अॼु ताईं बि पेरेंट्स जो वॾो रोल रहियो आहे। एजुकेशन अॼु बि उतां जी बिलो एवरेज जी आहे, एॾी का ख़ासि न आहे। सुठा स्कूल्स आहिनि, प्राइवेट स्कूल्स आहिनि, बट तव्हांखे ख़बर आहे प्राइवेट स्कूल्स जो बि नालो ई आहे। ठीकु आहे न। उहो हिकिड़ो स्टैंडर्ड हुनजो ठहियलु आहे। पर एजुकेशन अञा ताईं उते बि असां वटि पूरे सिंध जो हाल उहो ई आहे, त कहिड़ो बि स्कूल हुजे। यस, तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो। इहे सभु ॻाल्हियूं हक़ीक़त आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि शाज़ेब कई त घर में ई कॉम्पिटिशन, तव्हां जा सिबलिंग्स हुजनि, कोई कज़न हुजे या खणी पाड़े जो ॿारु हुजे, घर में जेको कॉम्पिटिशन शुरू थी वेंदो आहे न त हुनखे ट्रॉफी मिली आहे, हुनखे अवॉर्ड मिलियो आहे, हुन सुठो परफॉर्म कयो आहे, तूं न कयो आहे। इहे सभु शयूं आख़िर ताईं माण्हू सां गॾु हलंदियूं आहिनि। हा, पर असांखे हिन सोसाइटी में रहंदे काफ़ी शयूं सिखण जे लाइ मिलंदियूं आहिनि। ऐं पोइ सभु शयूं जॾहिं सम्झ में अची वेंदियूं आहिनि त माण्हू ग्रूमिंग जी तरफ़ अॻियां वधणु शुरू थी वेंदो आहे। बट पेरेंटिंग ॾाढी अहमियत रखे थी ज़िंदगी में। ज़रूरी आहे त वालिद ऐं वालिदा ॿिन्हिनि जो साथ जेको ॿार सां आहे उहो सुठो हुजणु खपे। यस सफ़दर, तव्हांजी तरफ़ अॻियां ईंदासीं। सफ़दर, तव्हां खां बि मां ॼाणणु चाहींदमि तव्हांजी शुरूआति, तव्हांजो स्कूल वञणु, कॉलेज एंड देन यूनिवर्सिटी। मुंहिंजे मैम हींअर 12th पास आउट आहे जी। ओके ओके ग्रेजुएशन लाइ ओके, वाह ज़बरदस्त। अच्छा, कीअं शौक़ु थियो त सिंगिंग जी तरफ़ अॻियां अचिणो आहे? शौक़ु त बसि शुरू खां ई हुयो जी, ॻाइण जो जुनून हुयो। हा, पोइ हिन में कॾहिं तिप थी वियासीं, एतिरो टाइम गुज़री वियो, ख़बर ई न पई। वाह ज़बरदस्त। प्रैक्टिस कीअं हूंदी आहे? चवंदा आहिनि त सुबुह जे वक़्त में जेकॾहिं को रागी उहो उन राग सां उनजी उहा कनेक्टिविटी न हुजे, न ॻाए, त उहो राग बि मोकिलाए वेंदो आहे न कुझु टाइम जे लाइ उनखां।
सो जी तव्हां कीअं सिखियो आहे, कीअं प्रैक्टिस हूंदी आहे? प्रैक्टिस त जहिड़ी सुबुह खां वठी राति ताईं हूंदो आहे, कम ई इहो आहे अहिड़े हिसाब सां। ओके, हुन में यूट्यूब तां कुझु न कुझु सिखणु, उस्तादनि खां सिखणु, मुंहिंजा उस्ताद बाबा खादम सिंह सखिराणी, उन्हनि खां तालीम वठणु। वाह, अहिड़े लिहाज़ सां पोइ ओके, ज़बरदस्त हूंदी हूंदी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं मां ज़रूरु इहो चवणु चाहींदमि त कैमरास जे अॻियां स्टूडियो में ॻाइणु कुझु डिफरेंट हुजे थो, ऐं जॾहिं तव्हां ऑडियंस जे विच में हूंदा आहियो उते बि कॉन्फिडेंट रही करे तव्हां ॻायो। त मां तव्हांखे ॾिठो आहे सफ़दर, तव्हां इलाही ख़ूबसूरत ॻाईंदा आहियो ऐं ऑडियंस खे ॾाढो सुठे अंदाज़ में तव्हां फेस करे रहिया हूंदा आहियो। शाहज़ेब यूनिवर्सिटी अचणु, सिंध यूनिवर्सिटी और मेहरान, आई डोंट नो, तव्हां खां मां पुछणु चाहींदमि, ॼाणणु चाहींदमि हैदराबाद ऐं सिंध यूनिवर्सिटी और मेहरान और यूनिवर्सिटी जे अंदरि कीअं वक़्तु गुज़रियो आहे? यूनिवर्सिटी अचणु इट सेल्फ हिकिड़ो जेको आहे न वॾो चैलेंज हूंदो आहे कंहिं ओड़े ॿार जे लाइ जेको घुटकी खां अचे, ऐं कॉन्फिडेंस जो हिकिड़ो वॾो किरदारु तव्हांजो अदा करे थो तव्हांजी लाइफ में ऐं तव्हांजे कैरियर में, ख़ासि करे तव्हांजो सेल्फ कॉन्फिडेंस। जेॾी महिल मुंहिंजो इंटरमीडिएट पास थी त उहो ई ज़ाहिर आहे पेरेंटिंग जीअं मां तव्हांखे ॻाल्हि कई त बसि उन ई माहौल जे अंदरि, उन ई शयुनि जे अंदरि उन्हनि, छो त ज़ाहिर आहे घुटकी जो अहिड़ो माहौल हुयो त ॿाहिरि कढंदा जेकॾहिं असांखे त पोइ शायदि असां कंहिं अहिड़ी जॻह ते हुजूं हा जिथे यानी को फ्यूचर न हुजे हा न। त कॉन्फिडेंस जो वॾो रोल थिए थो। शुरू में त इंटरमीडिएट खां पोइ कॉन्फिडेंस बिल्कुलु बि कोन हुयो, ठीकु आहे न, ऐं न ॻाल्हाइणु ईंदो हुयो, न कम्युनिकेशन स्किल्स, मतिलबु कुझु बि न। ऐं इवन कॉन्फिडेंस न हूंदो त यार मां टेस्ट पास कीअं कंदुसि, हिकिड़ो हूंदो आहे न माइंड सेट हूंदो आहे तव्हांजो, टेस्ट कीअं पास कंदुसि। मां 2-3 यूनिवर्सिटीज़ में अप्लाई कयो, उते न थियो, ठीकु आहे। इस्लामाबाद शौक़ु हूंदो त नमल में पढ़ां या हितां हुतां, त यानी उहो न थियो। उन खां पोइ वरी जेको आहे ठीकु आहे न, इवन उते मां अप्लाई कयो, ॾिसो पेरेंट्स जी वही उहा ई ॻाल्हि आहे, पेरेंट्स जी सपोर्ट आख़िर ताईं, ठीकु आहे न। अच्छा, पोइ उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटी अचणु थियो, सिंध यूनिवर्सिटी में टेस्ट ॾिनी, पास थियुसि। उन खां पोइ ज़ाहिर आहे जेको शहर चेंज करणु हिकिड़ो स्टार्टिंग में इलाही वॾो जेको आहे न त तव्हांजे लाइ चैलेंज हूंदो आहे। तव्हां उन्हनि जे माण्हुनि खे जेको आहे त तव्हां अडॉप्ट कयो, ऐं तव्हां में त जूनियर थी करे सीनियर सां गॾु रहो, त उहो वरी हिकिड़ो अलॻि कॉन्सेप्ट। 2018 में बैक टू द मुंहिंजी जेका स्टार्ट आहे मुंहिंजे साल जो, उहो 2018 आहे, 2K18 मुंहिंजी बैच आहे। ऐं उन खां पोइ जीअं अचणु थियो, पब्लिक एडमिनिस्ट्रेशन मां पास आउट आहियां, ऐं जेको आहे त उते स्पेशलाइज़ेशन मुंहिंजी जेको आहे त ह्यूमन रिसोर्सिस में आहे, HR में। बट उहा ई ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हांजो क्रेज़ हूंदो आहे, शौक़ु हूंदो आहे कंहिं शइ में, त उहो कंदा आहियो। त उते मूंखे सम्झ में आयो त यार ह्यूमन रिसोर्सिस जेको आहे त बाय चांस अची वई, बाय चॉइस न आई, ठीकु आहे न। त यानी जेको बाय चॉइस हुई मुंहिंजी इंग्लिश हुई, बट बाय चांस जॾहिं कुझु शयूं कुदरत जी तरफ़ां लिखियल हूंदियूं आहिनि न, त उन में ई तव्हांजी भलाई हूंदी आहे, ठीकु आहे न। पोइ वरी मां सोशल सर्कल में कनेक्ट थी वियुसि यूनिवर्सिटी में ई, छो त वांदो वेहणु, मां चयो त यार हाणे बसि घुटकी खां निकिता आहियूं त हींअर कुझु न कुझु करिणो आहे न। त पोइ सोशल एक्टिविटीज़ में ऑर्गेनाइजेशन। हिते हिकिड़ो सवाल ज़रूरु पुछंदसि त केतिरो टाइम लॻो नेटवर्किंग बिल्ड करण में और माहौल में एडजस्ट माण्हू थी वञे, उन सॼे माहौल खे सम्झी वञे? हिकिड़ो साल त माना 2019 में मां स्टार्ट करे छॾियो। माना मां हुनखे, तव्हां बि आई गेस यूनिवर्सिटी ऑफ सिंध जा ई पास आउट आहियो, त तव्हां स्टेक्स डिपार्टमेंट सुञाणींदा हूंदा यूनिवर्सिटी ऑफ सिंध जो, जिथे शेख हयात ऑडिटोरियम आहे, ऐं उते एक्टिविटीज़ वग़ैरह थियनि पियूं। त मां वॉलंटियरली उन्हनि वटि वयुसि, त बसि मूंखे पंहिंजे हिकिड़े इवेंट में तव्हां वॉलंटियर कयो, उन्हनि न कयो मूंखे, ठीकु आहे, उन्हनि मूंखे न कयो। त उन्हनि चयो बरल उन्हनि को बि, छो त सिफ़ारिशूं बि हलंदियूं रहंदियूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे यार मुंहिंजो दोस्त आहे, हुनखे खणी वठि, हे नयो आहे, हिनखे खणी वठि। त मतिलबु हुननि मूंखे कहिड़े बि रीज़न खां न खयो। अच्छा, न खयो जॾहिं, त मां आख़िर ताईं मतिलबु 2021 में जे इवेंट में हुननि मूंखे न खयो न, मां उहो इवेंट पंहिंजो ऑर्गेनाइज़ करायो, ठीकु आहे न। ऐं ऑर्गेनाइज़ करायो छो त मां बेसिकली अगरि मां प्रैक्टिकल वर्क में इलाही इहो कंदो आहियां, त मां चवंदो आहियां जेकॾहिं तव्हांखे अपॉर्चुनिटी नथी मिले न, तव्हां क्रिएट कयो, ठीकु आहे। त एडजस्ट थियण जी ॻाल्हि, बैक टू द पॉइंट, त साल इज़ इनफ, ठीकु आहे न। 1 साल तव्हांखे लॻे थो, ऐं इहो सिर्फ़ु हिते न, इहो मूंखे ख़बर आहे त कीअं सर्वाइव करिणो आहे। इवन मां पास आउट करे इस्लामाबाद बि वियुसि, उते जॉब मुंहिंजी थी हुई बहरिया टाउन इस्लामाबाद में। मूंखे साल इलाही तंगी थी,
माना हेॾो शोर शराबो छॾे करे, हेॾो सभु कुझु छॾे करे, दोस्त छॾे करे ऐं पंहिंजो सर्कल छॾे करे 4-5 साल जो, ऐं तव्हां वरी कंहिं नए शहर में वञो था। हिते बि कंफर्ट ज़ोन न हुयो हालांकि, पर हिते दोस्त हुया, हिते सलाम हुआ, हिते यार पंहिंजो को मिली वञे पियो त चलो वेही रहिजे पियो। हुते साल पूरो तव्हां अकेलो गुज़ारियो। उते मां फ्लैट ते बि अकेलो हूंदो हुयुसि त इलाही पोइ छा कंदोसि, मां समटाइम्स कुकिंग करे छॾियां, ठीकु आहे न। उते ई ऑफिस खां पोइ रशियन सैलड हिकिड़ो मूंखे इलाही पसंदि आहे, ठीकु आहे, त उहो ठाहे वरितो ऐं बिरयानी ठाहे वरिती शाम जे टाइम, ठीकु आहे। अच्छा दोस्त हूंदा कोन हुया, पर वरी बि जीअं रोटरी में मुंहिंजो हुयो 2018 खां ई, त बसि उते बि रोटरी क्लब्स हुया, त उन्हनि सां कनेक्टिविटी साल लॻो, उन खां पोइ मां एडजस्ट थी वियुसि उते बि। हा, साल इनफ हुजे थो। मुंहिंजी फ्रेंड आहे, उहा हिन वक़्तु चाइना में आहे, त उनखां मूं पुछियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां जॾहिं हिकिड़ो पूरो नओं मुल्क हुजे थो, नवां माण्हू हुजनि था, ॿी ॿोली हुजे थी, त केतिरो टाइम रिक्वायर्ड हुजे थो, त उन चयो 6 months इनफ आहिनि ॿोली सम्झण जे लाइ, छो त कुझु शयूं जॾहिं तव्हां सम्झी वेंदा आहियो त पोइ उते एडजस्ट करणु आसान हुजे थो। पर हिकिड़े ॻोठ जे ॿार जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंटरमीडिएट ताईं असां ॿार ई हुजूं था, उनखां पोइ कुझु शयूं असांखे सम्झ में अचनि थियूं ऐं कुझु शयूं पोइ असां में डेवलप थियणु शुरू थींदियूं आहिनि, माहौल खे असां पोइ सम्झणु शुरू थींदा आहियूं, त उते हिकिड़ो साल असांजे लाइ इनफ हुजे थो त तमामु शयुनि खे असां आसानी सां सम्झूं। ऐं पोइ तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त अपॉर्चुनिटी जॾहिं न मिले त यू मस्ट हैव टू क्रिएट दैट, तव्हांजे लाइ ॾाढो ज़रूरी हुयो त तव्हां उनखे क्रिएट कयो। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढिड़ो ब्रेक आहे, अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान जो मंच, हीअ स्क्रीन अव्हांजी पंहिंजी, असांजे प्रोग्राम में ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ मौजूदु आहे। सफ़दर, तव्हांजी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि, छा सिलेक्शन आहे, छा ॿुधाईंदव? वाह, ज़बरदस्त, जी जी, शुरू कयो। सजण कुर्ब करे हली आयो पाण, शुक्र गंढासूं सुपरी कढूं न कंहिंजे कान, रे आयो पाण अंगण मूं मिस्किन जे, भली यार आए तुंहिंजो लख भलायूं, भली दोस्त आए तुंहिंजो लख भलायूं, असां पाण तुंहिंजो ॻाल्हियूं वेठे ॻायूं, असां पाण तुंहिंजो ॻाल्हियूं वेठे ॻायूं, भली यार आए तुंहिंजो लख भलायूं, भली दोस्त आए तुंहिंजो लख भलायूं, असां पाण तुंहिंजो ॻाल्हियूं वेठे ॻायूं, असां पाण तुंहिंजो ॻाल्हियूं वेठे ॻायूं, भली यार आए तुंहिंजो लख भलायूं, भली दोस्त आए तुंहिंजो लख भलायूं। तुंहिंजे पल पल पचारुनि में वासूं, पहिरीं तुंहिंजे पल पल पचारुनि में वासीं, उकंडिया उकीरनि उतारनि में वासीं, उकंडिया उकीरनि उतारनि में वासीं,
अञा हवक मस थे मथा तू बे आए अञा हवक मस थे मथा तू बे आए भली यार आए तुझो लख भलायो भली दोस्त आए तुझो लख भलायो असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे ॻायो असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे ॻायो भली यार आए तुझो लख भलायो भली दोस्त आए तुझो लख भलायो तो लहन कखन आई अखिन में बिजायूं तो लहन कखन आई अखिन में बिजायूं तो लतन आई मन जे तहन में बिजायूं तो लतन आई मन जे तहन में बिजायूं तो लहंद हिए में सिजुसो विछायूं तो लहंद हिए में सिजुसो छायूं भली यार आए तुझो लख भलायो भली दोस्त आए तुझो लख भलायो असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे ॻायो असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे ॻायो भली यार आए तुझो लख भलायो भली दोस्त आए तुझो लख भलायो ने 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 बनी बनी ने ने बनी बसा सा बनी ने बसा सा नि सा मगरे नि सा ग म प प प प प म प प म प प नि प म प ग म म ग प प ग म नि सा ग म म नि सा ग म प ग म ग रे नि सा ग म गम 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 ग प प ग गम म ग ग प प म म द प नि नि द प द म प ग म ग ग सा नि सा ग म प ग म प नि द प द म प ग म ग रे नि सा म ग रे सा रे नि सा ध प द नि सा म ग रे सा नि सा ग म प ग म प असां तोखे चाहियो तो असां खे चाहियो असां तोखे चाहियो तो असां खे चाहियो एजाज़ली चए झीरस बुलायो एजाज़ली चए झीरस बुलायो फहम फज़ कुरूने थी वियो सभु सड़ायो फहम फज़ कुरूने थी वियो सभु सड़ायो भली यार आए तुझो लख भलायो भली दोस्त आए तुझो लख भलायो असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे ॻायो असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे ॻायो भले यार आए तुझो लख भलायो भली दोस्त आए तुझो लख भलायो ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही बहितरीन इलाही ख़ूबसूरत आवाज़ इलाही ख़ूबसूरत अंदाज़ ऐं हूअं बि मौसीक़ी जे लाइ चयो वेंदो आहे असांखे रोकणु सेखारियो वेंदो आहे असांखे हा चवणु सेखारियो वेंदो आहे असांखे ॿुधायो वेंदो आहे त तव्हांखे हिते न चवणो आहे असांखे सेखारियो वेंदो आहे त हिते हिते तव्हांखे हा चवणो आहे असांखे बंदिशुनि जे विच में विहारणु सेखारियो वेंदो आहे ऐं जॾहिं असां मौसीक़ी ॿुधी रहिया हूंदा आहियूं त पोइ छा बि हुजे पर असांजा जेके पेर आहिनि असांजे कंट्रोल में कोन हूंदा आहिनि तव्हां को बि सीरियस माण्हू ॾिसो पर उनजा पेर उन रिदम में ज़रूरु हूंदा आहिनि यानी नेचर खां असां पंहिंजे पाण खे परे नथा करे सघूं मौसीक़ी खां असां पंहिंजो पाण खे कॾहिं बि धार नथा करे सघूं सो मौसीक़ी तॾहिं ई चयो वेंदो आहे त रूह जी ग़िज़ा आहे जिते इंसानु अची रिझी वेंदो आहे शाज़ेब यस मौसीक़ी केतिरी वणंदी आहे इलाही ज़्यादा ऐं तव्हां जॾहिं कमु करण खां पोइ जॾहिं थको बि था त मुंहिंजी प्रायोरिटी इहा हूंदी आहे त मां मौसीक़ी इंजॉय कयां जी छो त ज़ाहिर आहे मुंहिंजा दोस्त बि आहिनि गिटार जैमिंग सेशन्स हेॾां होॾां त यानी उन में जी तव्हां ॻाल्हि बि कई
ठीकु आहे। उन में इहो हूंदो आहे त यानी असांजो त बाबा ठीकु आहे, कंहिं होटल ते वेही रहियासीं या मुंहिंजे घर अची विया हुए, असां उन्हनि जे घर अची वियासीं, अञा ई जॾहिं कोई टफ सिचुएशन हूंदी आहे असांजे अंदरि जे विच में, त पोइ अलमंज़र हूंदो आहे ऐं असां हूंदा आहियूं, ठीकु आहे न। त पोइ इवन मूंखे ॻाइण जो शौक़ु नाहे, एॾो को सुरीलो आवाज़ नाहे, पर ॿुधण जो जेको आहे न त इलाही शौक़ु आहे। ऐं को मौक़ो नाहे छॾिबो, जेकॾहिं को अहिड़ो ओकेज़न हूंदो आहे त कल्चर खे ऐं मौसीक़ी खे हमेशह फर्स्ट प्रायोरिटी ते मां रखंदो आहियां। इवन जीअं मुंहिंजो हिकिड़ो इवेंट्स बि हूंदा आहिनि त जेका हमद आहे उहा बि मां पंहिंजे दोस्तनि खे घुराए करे चवंदा त बाबा तव्हां उहा प्ले कयो, ठीकु आहे न, यानी उहो गिटार सां तबले सां। ज़बरदस्त ज़बरदस्त शाज़िब। ऐं मौसम तब्दील थी रही आहे, आराम आराम सां पाण जेको आहे सो थधी मौसम जी तरफ़ वञी रहिया आहियूं। नवंबर डिसंबर जो जेके रातूं हूंदियूं आहिनि, पोइ मच कचहरी हूंदी आहे ऐं पोइ गज़ल नाइट्स हूंदियूं आहिनि, सो इंतज़ारु बि आहे उन्हनि रातुनि जो ऐं उन्हनि थधनि ॾींहंनि जो, जंहिंमें पाण हक़ीक़त में मौसीक़ी खे तमामु तमामु घणो इंजॉय कंदा आहियूं। अच्छा शाज़िब, फ़ारिग वक़्तु मिलंदो आहे या कढणो पवंदो आहे? न मिलंदो आहे, मां कढंदो आहियां पंहिंजे लाइ, ठीकु आहे। इवन ॾिठो वञे त मां बिज़ी बि पंहिंजे पाण खे पाण रखंदो आहियां, ॾाढो ज़रूरी हुजे, ठीकु आहे। ऐं उहो बि एक्स्ट्रा ऑर्डिनरी, यानी हे कम बि खणी छॾियो, हू कम बि खणी छॾियो, जेको लॻंदो आहे न त यार हे 2-3 महीना फ्री आहिनि मुंहिंजा, ठीकु आहे न, पोइ मां को न को पंहिंजे लाइ, छो त मां इवेंट्स बि ऑर्गेनाइज़ कराईंदो रहंदो आहियां, ठीकु आहे। कमर्शियल इवेंट्स, कवाली थी वई, कॉन्सर्ट थी विया, सेमिनार्स थी विया, त पोइ बसि उनखे ई कंहिं हिकिड़ो को इवेंट खणी छॾंदो आहियां। छो त मुंहिंजो साल में 4 खां 5 वॾा इवेंट्स हूंदा आहिनि, जंहिंमें मॉडल यूनाइटेड नेशंस तव्हां में बि ॿुधो हुजे, यूनाइटेड नेशंस जो हिकिड़ो मॉडल हूंदो आहे, असां उहो कराईंदा आहियूं, रोट्रैक्ट मॉडल यूनाइटेड नेशन जे नाले सां। त उनजी जेका वर्किंग आहे उहा 3 महीना पहिरीं स्टार्ट थी वेंदी आहे असांजी, ठीकु आहे न। छो त यानी उहो एजुकेशन सां बि रिलेटेड आहे, लर्निंग सां बि रिलेटेड आहे, मौसीक़ी सां बि रिलेटेड आहे उहो, त टाइम कढणो पवंदो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। मी टाइम हूंदो आहे? यस यस, ज़रूरी हुजे थो? बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरी आहे, बिल्कुलु। तव्हां ॾिसो, जीअं मी टाइम इहो ई आहे, दोस्तनि सां वेही करे तव्हां म्यूज़िक कयो, या किथे लंच ते वञो हलिया, डिनर ते वञो हलिया, या इवन जॾहिं मां हींअर त मी टाइम नथो निकिरे मुंहिंजे लाइ, हींअर कढणो आहे मूंखे, इन ई महीने जी एंड में असांजो प्लान आहे नॉर्दर्न एरियाज़ जो, त ओॾे हींअर मी टाइम उते ई थींदो इंशा अल्लाह ताला। ऐं छो त मां पंहिंजी कल्ह लाइ 3 ॾींहं हिसाबु कयां वेठो पंहिंजो, त मुंहिंजो 3 महीननि में अराउंड 3.5 लख रुपया लॻी चुको आहे मुंहिंजी ट्रैवल ते। यानी हाणे तव्हां सोचो त ट्रैवलिंग केतिरी थी सघे थी मुंहिंजी, ठीकु आहे। हींअर मां कल्ह राति बि कराची हुयुसि, ठीकु आहे, राति जो आहियां मां देरि सां, सुबुह सां हिते पहुचणो हुयो, त कमिटमेंट हुई ऑब्वियसली, त पोइ किथां न किथां करे। ऐं छो त जेको असांजो मीडिया एडवाइज़र आहे मुंहिंजो, ऐं असांजो को DRC आहे जावेद बाबर, ठीकु आहे, डेली मैसेजिस, डेली रिमाइंडर्स, त बाबा तव्हांजो मेहरान TV में शो आहे, हुते वञिणो आहे, हुते वञिणो आहे। इवन सुबुह सां बि 10 कॉलूं, मां चयो सर बसि मां रेडी थियां पियो। ओके जी, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो ज़रूरी आहे त असां जेका न जिथे कमिटमेंट असांजी हुजे थी उते टाइमली असां पहुचूं। छो त धोखो हिकु दफ़ो थींदो आहे, कूड़ हिकु दफ़ो थींदो आहे, 2 दफ़ा थींदो आहे, 3 दफ़ा थींदो आहे, पोइ उन सर्किल मां तव्हां आउट थी वेंदा आहियो। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे पाण खे बि संवारणो आहे त पोइ ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त टाइम मैनेजमेंट खे तव्हां सम्झी वठो। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो, सो न्यूज़ ॾिसूं था, उनखां पोइ कंटिन्यू कयूं था सुबुह मेहरान। नाज़रीन, सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जॾहिं सुबुह मेहरान कंडक्ट कंदी आहियां त मूंखे ईअं लॻंदो आहे त घणी कनेक्टिविटी ॿहिराड़ी जे माण्हुनि सां बि हुजे थी। अव्हां प्रोग्राम खे ॾिसंदा आहियो, अव्हां प्रोग्राम खे पसंदि कंदा आहियो, अव्हां जी ॻाल्हि करणु चाहींदा आहियूं। मां थोरो ॻाल्हाइणु चाहींदमि स्कूल्स जे हवाले सां। जीअं स्टार्टिंग में बि शाज़िब ॻाल्हि कई त प्राइवेट स्कूल जो हिकिड़ो कंसेप्ट असां वटि आहे ऐं ॾाढो ज़रूरी आहे ॿई शयूं ऐं ॿिन्हिनि शयुनि खे सम्झणु बि घुरिजे। असां जॾहिं प्राइवेट एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था, उते ई गवर्नमेंट एजुकेशन खे असां विसारे कोन था सघूं। शाज़िब, तव्हां सां इन बाबति ई मां डिस्कस करणु चाहींदमि। घोटकी जो माहौल पहिरियों पुछणु चाहींदमि त अव्हां पंहिंजी अखियुनि सां कीअं ॾिठो ऐं घोटकी जे माहौल खे कीअं सम्झी सघिया आहियो? अॼु बि घोटकी जे माहौल जी तव्हांखे सुठी ख़बर हूंदी, कीअं घोटकी आहे अॼु जे ॾींहं में बि?
इन जो मिसाल मां ॾींदुसि। लास्ट टाइम मां घोटकी वियुसि पंहिंजे शहर में, त राति जे टाइम मां थोरो बैंक मां पैसा कढाए करे वञा पियो घर, ठीकु आहे, पैदल हुयुसि मां। त मुंहिंजे माइंड में इहो आयो त यार कोई अची न वञे, ऐं जेको आहे न त यानी छो त मां एतिरो हाईलाइटेड न आहियां घोटकी में, ठीकु आहे न, मां बिल्कुलु ई पंहिंजी हितां वेंदो आहियां त घर में ई हूंदो आहियां, ठीकु आहे। मुंहिंजा दोस्त बसि चंद आहिनि, हिकु ॿ दोस्त आहिनि, त मतिलबु उहो माइंड सेट जेको क्रिएट कयो वियो आहे त भई यानी एनवायरनमेंट खे ख़राबु कयो वियो आहे, ठीकु आहे, छो त यानी ॾिठो वञे त एजुकेशन न आहे उते। शाहज़ेब मां इंटरप्ट कयो आहे, जी नो प्रॉब्लम। मां कॉल ते नसीर मिर्ज़ा साहब कनेक्टेड आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में शामिल करणु चाहियां पई। ऐं सरह जी मौसम आहे, ख़ूबसूरत मौसम आहे, मौसीक़ी प्रोग्राम में सुठी आहे। नसीर मिर्ज़ा साहब तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। कीअं आहियो? ठीकु आहियो सर? आऊं बसि गुलो गुलज़ार, एॾो प्रोग्राम तव्हांजो ॾिसां वेठो, दिलि बाग़ बाग़ आहे, भले सरो जी मौसम हुजे त बहार जी उमेद में वेठा आहियूं। जी बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। सर अव्हां जो शागिर्द असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे, ॾाढो माशाल्लाह ख़ूबसूरत आवाज़ अथसि, अंदाज़ ॾाढो ख़ूबसूरत अथसि, छा चवणु चाहींदव अव्हां? सभ खां अवल त आऊं सॼी जेका सिंध आहे हुनखे मुबारकबाद ॾींदुसि त न फ़क़ति मौसीक़ी जे शोबे में पर शाइरी, इल्म, अदब, तहक़ीक़, असांजा नौजवान बिल्कुलु बासलाहियत आहिनि ऐं उन्हनि खे जेकॾहिं मौक़ो मिले थो त हू पंहिंजो रंग ॾेखारनि था। जीअं अॼु हसीब सफ़र तव्हांजे विच में वेठो आहे, मुर्तज़ा मजबूर जे क्रेडिट ते ई ॿारड़ो ईंदो ऐं तमामु जल्द ई रिप्लेस कंदो पंहिंजे जेके असांजा सिंध जा वॾा ज़बरदस्त फ़नकार आहिनि, मोहम्मद यूसुफ, ऐं गॾोगॾु हुन खां पोइ जेके ॿी खेप में असांजा दोस्त जेके आया, जीअं फ़िकार अली मज़हर हुसैन ऐं इन्हनि ज़ामिन अली, माशाल्लाह ही नज़रो पंहिंजे क्लासिकल ॼाण जे हवाले सां हसीब पंहिंजे माइटनि जो ऐं सिंध जो, सिंधी मौसीक़ी जो नालो रोशन कंदो। बेहद ख़ुशगवारियत पई थिए त इहो असांजे मुर्तज़ा मजबूर हिकिड़े सुठे प्रोड्यूसर जी हैसियत में प्लेटफॉर्म ॾिनो आहे, हसीब खे हिकिड़ो ॾाको ॾिनो आहे त ही मथे वञे। ऐं ख़ुशि आहियां त ही गुलाब जो नओं गुल टिड़ियो आहे, इन जी असां सभु गॾिजी असीं त साबिक़ प्रोड्यूसर आहियूं पर हाल हाज़िर मुर्तज़ा मजबूर ऐं तव्हां सभु गॾिजी हिन जी हिम्मत अफ़ज़ाई कंदो ऐं ही गुलाब जो गुल पंहिंजी ख़ुशबू सॼे सिंध में सुरनि जे हवाले सां पकड़ींदो रहंदो। इंशाअल्लाह जी इंशाअल्लाह। एॾा ख़ूबसूरत उस्ताद हुजनि, एॾियूं सुठियूं दुआऊं हुजनि त इंसानु ज़रूरु कामयाबु, उहा उमेदु आहे त इंसानु कामयाबी जो मंज़िल ते ज़रूरु हूंदो। मौसम एॾी ख़ूबसूरत आहे ऐं तव्हां बहार जी मौसम जी बि ॻाल्हि कई आहे। मां चाहींदसि त तव्हांजी ज़ुबानी असां का शाइरी बि ॿुधूं। ऐं मूंखे शेख हयात साहब जो हिकिड़ो गज़ल वणंदो आहे, ॿ टे नींगरियूं चांदनीअ में पतण, लखियूं अप्सराऊं सिजावल में ॼण, हिनी राति ॿेहरा थिया ॻोठड़ा, असारो असारो घुले थो ॾखण, ऐं सितारनि भरे उभ हेठां न सुम्ह, धारा ॾिसी यादि ईंदे सॼण। ऐं पोइ हुन गज़ल जे आख़िर में शेख हयात चवे थो त पिरीअ जे पखे में वञी थो अयाज़, टिड़ियो आहे कांगर ॿ टे फूल खण। आऊं कॾहिं हिकिड़ो त गुल तव्हांजे साम्हूं वेठो आहे, पर मुंहिंजी नज़र में कुझु ॾींहं थिया त थर जी जेका रोईड़े खां वठी काणू झर ताईं जेका मूंखे सावक नज़र आई त मुंहिंजी दिलि मां दुआ निकिती त छा साईं जेको चयो आहे न त आलम सभु आबाद ऐं साईं ख़ुदाई करी मथे सिंध सुकार, असांजो थर जेको आबाद थी वियो आहे ऐं हुन में जेको सुकार आयो आहे ऐं गॾोगॾु असांजे ही थोरी जेका गुज़िरियल ॾींहंनि में बरसाति पई आहे उन में असांजी वणकारी एॾी सुठी थी आहे ऐं गुल गुलज़ारियूं आहिनि। तो ऐं जेकॾहिं इन मूंखे इजाज़त ॾियो त हसीब ते वेठो आहे, मूंखे राग भोपाली वणंदो आहे ऐं मन घुरे मुश्ताक सां जीअरे जुदायूं कीम कर, जेकॾहिं ॿुधाईंदो त सची पुछी त मुर्तज़ा मजबूर ऐं तव्हां बाबा मूंखे बेहद ख़ुशि कंदो ऐं तव्हांखे माला ख़ुशि कंदो। भोपालीअ मां जेकॾहिं हिनखे थोरो मौक़ो किथे मिले वरी आउं पंहिंजी पसंदि जो हसीब खां ॿुधंदुसि, जेको असांजो सिंध म्यूज़िक जेको डिपार्टमेंट आहे जामशहर वारो उनजो ई लाइक़ु शागिर्द आहे ऐं उनजो क्रेडिट आउं सैयद सरदार अली शाह साहब खे ॾींदुसि त हुन हिन इदारे खे क्रूज वठो आयो। ऐं हिन वक़्तु असांजा जेके टीचर्स जिन जा ऑर्डर्स हुननि वटि हथ में आहिनि म्यूज़िक टीचर्स जा, मौला कंदो त गाज़ी अब्बास जे सदके में हू सभु रोज़गार वारा थींदा ऐं को हीलो वसीलो निकिरंदो
ऐं सरदार शाह सां असांजा फनकार ॻाल्हाइनि बि पिया ऐं इंशाअल्लाह ॾिसो बाय द वे हिकिड़ो मौक़ो मिलियो त उहे बि जेके कराची प्रेस क्लब ते वेठा आहिनि अलाह कंदो त उन्हनि खे रोज़गार मुयसरु थींदो। जी 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 आमीन। लास्ट में जेको आहे सो मूंखे पोयां कंट्रोल रूम मां बि फरमाइश अचे पई त उस्ताद बुखारी जी शाइरी बि तव्हां खां ॿुधूं। शेख हयास खे तव्हां यादि कयो आहे, सो हाणे चाहींदासीं उस्ताद बुखारी जी का शाइरी ज़रूरु असांखे ॿुधायो। ॾिसो उस्ताद बुखारी साहब जी जेका मज़ाहिमती शाइरी आहे न, अचबो त जिगर शेर जो धारे अचबो। ॾिसो असांजी सिंध दूल दरिया ख़ान ऐं होशो शहीद जी धरती आहे ऐं असीं पंहिंजे दरिया सिंध खे दरिया जो जेको वहिकिरो आहे उनखे शींहं सां तशबीह ॾींदा आहियूं। ऐं उस्ताद बुखारी साईं फरमाए थो त अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, पर बेवही राकात खे मारे अचबो, झंग कयो तंग त साड़े अचबो, ऐं डूंगर जे अॻियां आयो त ॾारे अचबो। ऐं छाकाणि त असीं जेके सिंध वासी आहियूं सभु हिक ॿिए सां सलाहियल आहियूं ऐं जे कड़ो मंझि कड़े जीअं लोहार लपेटियो मुंहिंजो जीव जड़े सो पहिरियां सुगो कयो। त उस्ताद बुखारी साहब जो हूअं त जेको गीत स्टाइल जी जेका बि हुनजी शाइरी आहे, रोज़ ककरनि सां गॾिजी घुमा थो, पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो, पंहिंजे कारनि वारनि खां पुछो, या पंहिंजी मोतियुनि जहिड़नि ॾंदनि खां पुछो त जेका खिल थी थिए त हुन में ॼण गुलाब जा गुल टिड़ी था पवनि। तो उस्ताद बुखारी साईं मज़ाहिमत खां वठी मोहबत जे शाइर ते तूं मनी मनी न महिरबान मां त अर्ज़ थो करे छॾियां। उस्ताद जे लहजे में एॾी न्याज़मंदी बि आहे, मोहबत बि आहे, मज़ाहिमत बि आहे। झिरकीअ करे बाग़ सॾींदा न आहियूं, गिदड़नि खे बबर शेर मञींदा न आहियूं, सादा ऐं तबाजा त बराबरि आहियूं, गैरनि सां मगर सूरत सलींदा न आहियूं। तो असांजी सिंध खुशहाल हुजे, आबाद हुजे। आमीन जी आमीन आमीन। नसीर मिर्ज़ा साहब लास्ट में तव्हां जेकॾहिं कोई फरमाइश करणु चाहियो त ज़रूरु उहो गीत असां ॿुधंदासीं अॼु जे प्रोग्राम में। ॾिसो मुंहिंजी वॾी ख़्वाहिश आहे ऐं मुर्तज़ा मजबूर खे मजबूर थो करियां त हू मूंखे हसीब खां भोपाली जेका आहे साहिब ॾिने शाह जी काफ़ी आहे, मन घुरे मुश्ताक सां जीअरे जुदायूं कीम कर, ही ॾाढी ख़ूबसूरतीअ सां जुगारींदो आहे हसीब सफदर अली। तो जेकॾहिं मूंखे ॿुधाईंदो त आउं ॾिसां वेठो तव्हांखे, तव्हां सभई गुलाब जा गुल खिलिया पिया आहियो। आउं बि जेकॾहिं मुंहिंजी फरमाइश पूरी थींदी आउं ॼण तव्हांजे भरिसां ई वेठो हूंदुसि। थैंक यू सो मच बाबा साईं, थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, अव्हां जा ख़ूबसूरत लफ़्ज़ असांजे प्रोग्राम में शामिल थिया, अव्हां जो ख़ूबसूरत आवाज़, अव्हां जो ख़ूबसूरत अंदाज़, अव्हां जी शख़्सियत मां हमेशह चवंदी आहियां त असां घणो कुझु सिखंदा आहियूं ऐं यकीनन आउं त घणो कुझु सिखंदी आहियां। मुर्तज़ा मजबूर साहब बि चाहिनि पिया सुबुह मेहरान प्रोग्राम जे लाइ तव्हां कुझु कमेंट्स ॾियो। ताहिरा आउं बि तव्हांखे जेका माशाअल्लाह तव्हां एॾो ख़ूबसूरत ॻाल्हायो था, एतिरो हसीन ॻाल्हायो था। हूअं त मोहम्मद इब्राहिम जोयो साहब असांजे सिंध जो ईअं सम्झे त मिर्ज़ा कलीच बेग आहे, शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग खां पोइ इल्मी अदब ॾाहप फ़िक्र जे हवाले सां तव्हांजो उन ख़ानदान सां तालुक़ आहे, तव्हां उन गुलाब जी हिकिड़ी पंखड़ी आहियो। ऐं मुर्तज़ा मजबूर सां मूंखे हमेशह फ़ख्रु महसूसु थियो आहे। बहिराण जा रागी जेको मूं हुन खां 100 खां वधीक प्रोग्राम कया आहिनि जेके अॼु बि हलनि था, ऐं ताहिरा सिंध में जिते वेंदो आहियां मूंखे माण्हू चवंदा आहिनि त असीं बहिराण जा रागी तव्हांजा प्रोग्राम ॾिसूं था। जवान बुज़ुर्ग जंहिंमें असां सिंध जे फनकारनि जे बारे में गुफ़्तगू कई आहे, मोहम्मद अशरफ बलोच असां सां गॾु आहे, ऐं इहो सॼो क्रेडिट असीं ज़िंदा न बि रहंदासीं तॾहिं बि बहिराण टेलीविज़न साईं गुलाम नबी मोहराई साहब ऐं मुर्तज़ा मजबूर जो इहो क्रेडिट तारीख़ जे सोनहरी हरफनि में लिखियो वेंदो। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, मालिक साईं तव्हांखे वॾी हयात थी ॾे ऐं अव्हांजी इल्म जी उन शुजात में असां जेको आहे सो घणो कुझु अञा बि सिखंदा रहूं। थैंक यू वंस अगेन जी। तव्हांजी तरफ़ अॻियां ईंदासीं, कुझु ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदो? सर जी फरमाइश ॿुधाईंदसि। वाओ वाओ ज़बरदस्त जी। मन घुरे
मुश्ताक सा मन मुश्ताक सा हो जिए रे जुदायूं की मकर हो मन घुरे मुश्ताक सा हो जिए रे जुदायूं की मकर हो मन घुरे जे सिदम जियरो गुजा पल नथी हो मुखा परे जे सिदम जियरो गुजा पल नथी हो मुखा परे अल्लाह जे अल्लाह जे तू वञण वायूं की मकर हो मन घुरे मुश्ताक सा हो जिए रे आहे उम्मीद ही अमू दीदार दिल पर जो पसंद आहे उम्मीद ही अमू दीदार दिल पर जो पसंद बेहद बेवफायूं की मकर हो मन घुरे मुश्ताक सा हो जिए रे जुदायूं की मकर हो मन घुरे हुस्न जे सरकार में हाकिम रहन हो साहिब सदा हुस्न जे सरकार गरे ग सरे ग सरे ग परे ग प ध प स प ध प ग प हुस्न जे सरकार में हाकिम रहन हो साहिब सदा ए मियां साहिब बदना दर दर गदायूं की मकर हो मन घुरे मुश्ताक सा हो जिए रे
वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत आवाज़ ऐं ही स्लोली जेको ढोलक वॼी रहियो आहे। यकीनन अॼु जे प्रोग्राम खे तव्हां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में इंजॉय करे रहिया हूंदव। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढिड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, असां सां कनेक्टेड रहिजो। व्यूवर्स, तव्हां सभिनीनि ॾिसंदड़नि खे ऐं प्रोग्राम में ॿीहर भली कार चवां थी। शाज़ेब अव्हां जी तरफ़ अॻियां वधंदासीं, थोरो यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदसि, छो त प्रोग्राम जा डिफरेंट हिसा सोशल मीडिया जे थ्रू तमामु स्टूडेंट्स ताईं बि पहुची रहिया हूंदा आहिनि। 4 आउट ऑफ 4 CGPA जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं, हिकिड़ी वॾी जंग हूंदी आहे जेका यूनिवर्सिटी में पाण विड़ी रहिया हूंदा आहियूं। उनखां पोइ पब्लिक डीलिंग ऐं तमामु शयूं ॾाढियूं सिखणु ज़रूरी हूंदियूं आहिनि, पर काफ़ी नौजवान ॾिसंदा आहियूं त पंहिंजी स्टडी में त ॾाढा सुठा हूंदा आहिनि, पर उन्हनि तमामु शयुनि खां ॾाढो परे हूंदा आहिनि। कीअं ॾिठो आहे तव्हां? मां उहा ई ॻाल्हि कंदुसि त 4 आउट ऑफ 4 जी जंग में जॾहिं असां हलंदा आहियूं न, त असां इलाही शयूं पोइते छॾे छॾींदा आहियूं जेके असांजे लाइ इम्पॉर्टेंट हूंदियूं आहिनि। जेकर असां कैरियर जी ॻाल्हि कयूं त अकॉर्डिंग टू मी तव्हांजे लाइ 2 रस्ता हुजणु खपजनि। ठीकु आहे, एजुकेशन 4 आउट ऑफ 4 ठीकु आहे, इट्स वेरी मच इम्पॉर्टेंट, पर जेको तव्हांजी प्रैक्टिकल लाइफ आहे या तव्हांजो जेको एक्सपीरियंस आहे, एक्सपोयर आहे, डिफरेंट माण्हुनि सां कनेक्टिविटी आहे, उहा लाज़मी आहे। छो त यानी इवन मां पंहिंजो अगरि मिसाल ॾियां त यूनिवर्सिटी में जेके स्टूडेंट्स आहिनि, दोस्त आहिनि, उहो बसि मज़ाक ई उॾारींदा हुया त यार तूं बसि सोशल ऑर्गेनाइज़ेशन्स में कमु करे पियो, इवेंट्स में वञे पियो, पढ़ाई ते फोकस नथो करे। ठीकु आहे, अच्छा त अॼु ॾिसो जीअं मुंहिंजो 2021 में लाइक जीअं दिसंबर में मुंहिंजो पास आउट थियुसि मां, त मुंहिंजी 2022 में जॉब थी वई। ठीकु आहे, उहे ई दोस्त असांजी क्लास जा जेके चवंदा हुया होशियारु हुया, प्रो मतिलबु तव्हां सम्झो त हू पढ़ाई जे लाइ जेको आहे न त प्रो मैक्स हुया। ठीकु आहे, अॼु हू बाबा छा था कयो त असां कमीशन जी तयारी कयूं पिया। मतिलबु इट मीन्स की अञा ताईं हू प्रैक्टिकल लाइफ में 5 साल थी विया आहिनि, न अची सघिया आहिनि। ठीकु आहे न, उन्हनि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहो ई वॾो नुक़सानु हुयो। त इन ते इहो वॾी ॾुख जी ॻाल्हि आहे त यानी असां उन टाइम सिचुएशन खे सम्झी न सघंदा आहियूं। जेके स्टूडेंट्स हींअर मूंखे ॾिसनि पिया, त मां पंहिंजे एक्सपीरियंस मां उन्हनि खे इहो ई रिक्वेस्ट कंदुसि त पढ़ाई सां गॾोगॾु सोशल एक्टिविटीज़ में ॾिसो, इन्वेस्टमेंट आहे न इहा तव्हांजी पंहिंजी। लेट्स सपोज जेकर असां चवंदा आहियूं त यार हिते असां ख़र्च छो कयूं, पैसा छो ॾियूं, किथे फीस हूंदी आहे, किथे तव्हांखे यानी ट्रैवल करे वञिणो पवंदो आहे। असां चवंदा आहियूं त असांखे फ्री में ट्रैवल बि मिले, फ्री में पैसा बि मिलनि, मतिलबु अञा वञूं था त पैसा बि ॾियो ऐं असांखे छा मिलंदो। ठीकु आहे न, असांजो वॾो स्टूडेंट जो इहो सुवालु हूंदो आहे त छा मिलंदो। त जेको मिले थो इट्स ऑन इन्वेस्टमेंट, की असां पंहिंजे पाण ते इहा इन्वेस्टमेंट कयूं था फ्यूचर जे लाइ। जीअं असां यूनिवर्सिटी क्लियर कंदासीं त ऑब्वियसली असां वटि स्किल्स हूंदियूं। बिल्कुलु, जॉब ईअं नथी मिले, जॉब विदाउट स्किल, डिग्री जेतिरी बि सोनी ठहियल हुजे न, सोन जी ठहियल हुजे, त उहा तव्हांजे किताबनि ताईं या तव्हांजे हिकिड़ो कबट ताईं महदूद आहे, जेतिरे ताईं तव्हां वटि एक्सपीरियंस न आहे। ऐं एक्सपीरियंस ईअं ई ईंदो दैट कैन बी द ब्यूटी ऑफ योर लाइफ, पर तव्हां प्रैक्टिकल लाइफ में उन शइ खे उन अंदाज़ में पंहिंजे लाइ ख़ासि न बणाए सघंदा आहियो। इफ योर पॉकेट्स आर फुल, त पोइ असां जेको आहे न उन शइ खे इंजॉय करणु शुरू कंदा आहियूं। हिते मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु डिस्कस करणु चाहींदमि शाज़ेब तव्हां सां, गवर्नमेंट जॉब इज़ गवर्नमेंट जॉब, ॿी जॉब असांखे जॉब न लॻंदी आहे, इहो कंसेप्ट कीअं लॻंदो आहे तव्हांखे? मुंहिंजा पेरेंट्स बि इहो ई चवंदा आहिनि। ठीकु आहे, त गवर्नमेंट जॉब लाइ अप्लाई न पियो करीं, ऐं तूं जेको आहे त पंहिंजी लाइफ खे अलाए छा सम्झी रखियो आहे, पैसा ईंदा 50,000 60,000 फिक्स्ड अमाउंट ईंदो, ऐं मतिलबु हिकिड़ो कॉन्सेप्ट ठहियल आहे। इहो ॿार जो कॉन्सेप्ट पेरेंट्स ई ठाहींदा आहिनि, तव्हांजो इन्वायरमेंट ई ठाहींदो आहे। ठीकु आहे न, तव्हांजा वॾा भाउ भेण ठाहींदा आहिनि, तव्हांजो माहौल ठाहींदो, फलाणो ॾिस हू बसि पुलिस वारो थी वियो या टीचर थी वियो। ॾिसो, रोज़गार सां लॻणु वेरी मच इम्पॉर्टेंट। जेकर तव्हांखे गवर्नमेंट जॉब नथी मिले, मां हिकिड़ो दफ़ा अप्लाई कयो, मूंखे न मिली। ठीकु आहे, जॉब गवर्नमेंट जॉब न मिली, मार्कूं ईंदियूं 50-60, वरी हुनजो इंतज़ारु कयूं, फॉलोअप्स वठूं, मां विसरी वेंदोसि त किथे किथे अप्लाई कयो आहे। ठीकु आहे, त जॾहिं तव्हां लॻो था न पंहिंजे कैरियर ऐं पाथ में, त यार तव्हां बिज़नेस जी तरफ़ जेकॾहिं वञो था, ठीकु आहे न, छो त मां जे कम्युनिटी में उथां विया थो, तक़रीबन ईअं सम्झो त वॾा वॾा टाइकून्स आहिनि। ठीकु आहे, तव्हां जॾहिं उन्हनि सां उथो वियो था न, तव्हांजो विजन उन्हनि जहिड़ो थिए थो। ठीकु आहे न, यानी उहो बिज़नेसमैन तव्हांजे हिकिड़े कलाक में
हू 10 लाख रुपया कमाए तो मिसाल जी ॻाल्हि आहे यस यस ठीकु आहे मां पंहिंजो सर्कल टोटल चेंज करे छॾियो आहे ठीकु आहे न मैसेजिस ईंदा आहिनि त यार तूं टाइम नथो ॾे वॾो माण्हू थी वियो आहे त ॾिसो तव्हांखे जेकॾहिं अॻिते वधणो आहे त पंहिंजो सर्कल चेंज करणो पवंदो सर्कल तव्हां हुननि खे ख़तमु न कयो बट तव्हां पंहिंजे पाथ खे अॻिते खणी अचण लाइ या कैरियर खे जेको कैरियर कॉन्शियस हूंदा आहिनि न माण्हू हिकिड़ो त हूंदा आहिनि त सेल्फ कॉन्शियस मां सेल्फ कॉन्शियस बि आहियां पर कैरियर कॉन्शियस बि आहियां त यानी मां कैरियर में कॾहिं बि कंप्रोमाइज़ नथो कयां ठीकु आहे न मूंखे किथे अपॉर्चुनिटी मिले थी हिते मां अॼु आयो आहियां त मुंहिंजे माइंड सेट में इहो त यार लर्निंग करणी आहे सिखणो आहे ठीकु आहे न यानी ज़ाहिर आहे हिकिड़ी लर्निंग इज़ वेरी मच इम्पॉर्टेंट उहो तव्हांजी कॾहिं बि नथी ख़तमु थी सघे बिल्कुलु बिल्कुुल जेका मां पंहिंजे इंट्रोडक्शन में बि ॻाल्हि कई त वी ऑल आर लर्नर्स असां सभु सिखंदड़ आहियूं ज़िंदगी जे कंहिं बि हिसे में हुजूं ग्लास जेकॾहिं पाणीअ जो फुल आहे त उन में पाणी ऐड कोन था करे सघूं वधीक पाणी नथा विझी सघूं ईअं ई जेकॾहिं मां चवां त आई एम परफेक्ट मूंखे कुझु सिखण जी ज़रूरत न आहे त पोइ मां कॾहिं बि कुझु बि सिखी कोन सघंदसि सो असां वटि एतिरी असांजी कैपेसिटी हुजणु खपे असां हमेशह ईअं चवण जे लाइ रेडी हुजूं त हा मूंखे अञा सिखणो आहे हा मूंखे अञा सिखणो आहे इहा ॾाढी ॻाल्हि ज़रूरी हुजे थी पंहिंजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ अॼु शाज़िब असां जॾहिं टीचिंग फील्ड जी ॻाल्हि कंदा आहियूं PhD JST असां वटि जेको आहे सो ईअं खणी चऊं त सिंध में विरहायूं ईंदियूं आहिनि ऐं उन खां पोइ असां जेको आहे न पंहिंजे हक़ीक़त में असां पंहिंजे कैरियर खां ॾाढो परे थी वेंदा आहियूं इन शइ खे कीअं ॾिसो था मुंहिंजा इलाही दोस्त आहिनि जेके इलाही होशियार हुया ठीकु आहे इंजीनियर्स बि हूंदा हा मतिलबु इलाही होशियार हुया पर हुननि छा कयो इवन PhD में मां बि अप्लाई कयो हुयो ठीकु आहे पर मां हुते अपीयर न थी सघियुसि अनसीरियसनेस हिकिड़ी शइ हूंदी आहे न तव्हांजी त तव्हांजी शयूं पूरियूं न हूंदियूं आहिनि उहे त NIC न हुयो मूं वटि हुन टाइम जेन्युइन ठीकु आहे न NIC न हुयो बसि हुननि चयो बाबा ठीकु आहे तव्हां नथा करे सघो ठीकु आहे को मसइलो न आहे मूंखे पेरेंट्स खे ॾेखारिणो त बाबा ठीकु आहे छोकिरो वियो आहे हींअर ॿुधंदा हूंदा त चवंदा हूंदा त यार हे छा करे छॾियो आहे न त जॾहिं तव्हांजो कैरियर ठहियल आहे त यार तव्हांखे इंजीनियर थियणो आहे त तव्हां पंहिंजी फील्ड सां वञो ठीकु आहे टीचिंग बुरो शोबो न आहे ठीकु आहे न ज़ाहिर आहे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि विच में कई त पैशन एंड प्रोफेशन तव्हां उन शइ खे चूज़ कयो जेकॾहिं तव्हां बाय चांस वञो पिया त पोइ तव्हांजी परफॉर्मेंस उहा कोन हूंदी न पर हिते यानी असां ट्रस्ट जो सेल्फ ट्रस्ट जो वॾो मसइलो आहे ऐं छो त असांजे जेके फैमिलीज़ जा हालात आहिनि हींअर इलाही माण्हुनि जा ठीकु आहे न हाणे जॾहिं ॾिसे थो न त तव्हांजो मेरहान यूनिवर्सिटी जो पास आउट बि जॾहिं उहा ई ॻाल्हि आहे त स्किल्स न आहिनि त वांदो वेठो आहे ठीकु आहे यानी उहो कुझु न पियो करे त जॾहिं उहो कुझु न पियो करे न हो चवंदा त यार समथिंग इज़ बेटर देन नथिंग त हू जॉब में वञनि पिया हलिया वरी उन्हनि खे किथे अपॉर्चुनिटी मिले थी उहो स्विच करे था छॾनि इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे चलो इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त तव्हांखे जेकॾहिं कोई ऑप्शन न आहे ऐं तव्हां वटि हिकु अपॉर्चुनिटी अचे पई त चलो तव्हां उनखे गेन कयो पिया पोइ जॾहिं तव्हांखे ॿी अपॉर्चुनिटी वेलकम करे रही आहे त पोइ तव्हां स्विच करियो था पर चवण जो मक़सदु त जॾहिं असां पंहिंजी उन चूज़ थियल जेका असांजी फील्ड हुजे थी ओॾे वञूं था त पोइ उते असांखे पंहिंजे लाइ ॾाढो अॻियां वधण जे लाइ घणा मौक़ा मिली रहिया हूंदा आहिनि वधीक पंहिंजे डिस्कशन खे इलाही हिनखे मां एडिशन कंदुसि हिन में लास्ट थिंग त इलाही दोस्त मुंहिंजा अहिड़ा हुया अॼु बि उहे चवंदा आहिनि त यार असां PhD में वञी करे या गवर्नमेंट जॉब में वञी करे पंहिंजी जेका कैपेबिलिटी आहे जेका असांजी कैपेसिटी आहे उहा असां सॼी डिस्ट्रॉय कयूं पिया ठीकु आहे न हिकिड़ी क्लास वठी करे सॼो ॾींहुं ज़ाया ठीकु आहे न हू मतिलबु बेसिकली पंहिंजे कंफर्ट ज़ोन में अची विया आहिनि बिल्कुलु बुरो न आहे उहो रोज़ी अचे पई हिकिड़ी शइ उहा अलॻि शइ आहे बट उहो बुरो न आहे माना हिकिड़े यंगस्टर्स खे हिकिड़ो पैशनेट माण्हू जो कंफर्ट ज़ोन में अचणु वॾो मसइलो आहे ठीकु आहे न यानी तव्हां पैशनेट आहियो तव्हांखे हर्डल्स ॾिसणा आहिनि तव्हां 50-60 हज़ार रुपया ठीकु आहे इट्स नीड ठीकु आहे पर हू 50-60 हज़ार रुपया तव्हां ॿिए रस्ते सां बि यानी पंहिंजी फील्ड में वञी करे बि कमाए सघो था पर जॾहिं हू कंफर्ट ज़ोन में अची थो वञे न बट हू पंहिंजो जेको आहे न बसि उन महदूद वारी लाइफ में पंहिंजी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे छो त जेको जंहिंजो पेशन कुझु ॿियो हुजे ऐं उहो कंफर्ट ज़ोन में अची वञे त पोइ अॻियां वधण जो जेको रस्तो आहे उनजा जेके बैरियर्स आहिनि उहे ॾाढा अॻियां वधी वेंदा आहिनि अच्छा जी तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं तव्हां खां कुझु ॿुधंदासीं छा ॿुधाईंदव हाणे मां तव्हांखे ॿुधायां उस्ताद बुखारी जी वाओ ज़बरदस्त हुजे उस्ताद बुखारी न हुजे इहो पॉसिबल न आहे जी ज़बरदस्त
जीव जीव समला जाने जाने ओ जीव जीव समला जाने 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 वो जाने वो जाने ओ जाने जाने वो जाने वो जाने ओ जाने ओ जीव जीव समल ने जाने हो जीव जीव समला जाने 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 वो जाने वो जाने ओ जाने जाने वो जाने वो जाने ओ जाने ओ जीव जीव समला जाने जाने हो जीव जीव समला जाने 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 वो जाने वो जाने ओ जाने जाने वो जाने वो जाने ओ जाने कुछ मुखे करने पवंदी कुछ तोखे ॾियणे पवंदे कुछ मुखे करने पवंदी कुछ तोखे ॾियणे पवंदे हिन कुर्ब में कुर्बानी जाने ओ हिन कुर्ब में कुर्बानी जाने जाने वो जाने वो जाने ओ जाने जाने वो जाने वो जाने ओ जाने हो जीव जीव समला जाने जाने हो जीव जीव समला जाने 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 वो जाने वो जाने ओ जाने जाने ओ जाने ओ जाने ओ जाने अख लात्युम दिल जे चवण सां ग़म तात्युम पंहिंजे हथन सां पढ़ायूं पटियूं ॿियो पेट बधायूं पटियूं ने 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 पानी पानी ने पानी पानी ने गप गरे ने सा ने पानी सा गरे ने सा सा ने सा सा ने सा ग ने सा ने पानी सा गरे ने सा गरे ने सा ने पानी सा गरे गप ने ने रे पानी पा गप गरे गरे रे गा पानी सा गरे ने रे सा नि पानी पा गप गरे सा रे गा पानी सा गा पानी सा गा पानी सा एक प्यार पढ़ायूं पटियूं ॿियो पेट बधायूं पटियूं हिकु मोहब्बत ॿियो माने जाने ओ हिकु मोहब्बत ॿियो माने जाने जाने वो जाने वो जाने ओ जाने जाने वो जाने वो जाने वो जाने जीव जीव समला जाने जाने हो जीव जीव समला जाने 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 वो जाने वो जाने ओ जाने जाने वो जाने वो जाने वो जाने उस्ताद उमेर
जो फेर बहारूं आयो हाणे त हलियो नी जाने हाणे त हलियो नी जाने जाने वो जाने वो जाने ओ जाने जाने वो जाने वो जाने वो जाने ओ जीव जीव समला जाने जाने ओ जीव जीव समला जाने 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 वो जाने वो जाने ओ जाने जाने वो जाने वो जाने वो जाने खूबसूरत इलाही खूबसूरत नाज़रीन वक्त थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढिड़ो ब्रेक आहे रिदम लॻे ईअं पियो त टोड़ियां पई प्रोग्राम जी पर ब्रेक वठणु ॾाढो ज़रूरी आहे नंढिड़ो ब्रेक आहे असां सां गॾु रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं विद द कप ऑफ टी सुबुह जो प्रोग्राम हुजे ऐं चांहि न हुजे प्रोग्राम खणी न बि पर आम ॾींहंनि में बि असां जेकॾहिं सुबुह जी शुरूआति कंदा आहियूं त चांहि जो कप ॾाढो ज़रूरी हूंदो आहे ऐं शाज़ेब ॿुधाए पियो त रोज़ जी बुनियाद ते जॾहिं असां ॻाल्हि कयूं था न चांहि ॾाढी पी वञे थी ऐं आम रूटीन में असां हूअं बि ॾिसंदा आहियूं त जेसीं ताईं चांहि असां वटि न हूंदी आहे त असां जेको आहे न ॾींहुं असांजो शुरू बि कोन थींदो आहे जी शाज़ेब जॾहिं असां आम रूटीन जी ॻाल्हि कंदा आहियूं पंहिंजनि कमनि जी ॻाल्हि करियूं था कॾहिं कॾहिं ईअं ज़रूरी हुजे थो त सभु कम साइड ते करे निकिरी वञूं किथे सुठो टाइम स्पेंड कयूं असां हुजूं असांजो टाइम हुजे असांजो सर्किल हुजे फ्री टाइम में ईअं थींदो आहे बाक़ी ज़ाहिर आहे जी कम छॾे करे नथो करे हा कम छॾे करे वञणु इहो कॾहिं बि न कयो आहे अञा ताईं ठीकु आहे न छो त थोरो बेड बि फील थींदो आहे त यार का कम छॾे करे तव्हां वञो था त जॾहिं सेटिस्फिकेशन न हूंदी आहे त मुंहिंजो इहो ई हूंदो आहे त कमकार करे ऐं टाइम कढी वठंदो आहियां ठीकु आहे न पोइ माण्हू कराची निकिरी वियो हालांकि ईअं हूंदो आहे त मुंहिंजी ट्रेवलिंग एतिरी आहे त पोइ मां उन ट्रेवल में ई जो आहे न त जेको टाइम कढी करे मां पाण खे रिलैक्स करे छॾंदो आहियां सही सही छो त उहो तव्हांजो रूटीन बणिजी वियो आहे न ॾुखियो न शुरूअ में ॾुखियो त ज़रूरु लॻो हूंदो हेॾां वञिणो आहे होॾां वञिणो आहे इहो मुंहिंजो शौक़ु हुयो हाणे ॾुखियो लॻे थो ठीकु आहे जॾहिं तव्हां यानी हिकिड़ो एक्सपोयर लाइ यानी असांजो त हिकिड़ो तक़रीबन माण्हुनि जो शौक़ु हूंदो आहे त यार माण्हू सिटीज़ एक्सप्लोर करे घुमे हा ऐं जॾहिं हिकिड़ो पीक ते पहुची वेंदो आहे न पोइ बसि ठीकु आहे रूटीन हूंदी आहे त यार ठीकु आहे ट्रेवल करिणो आहे त सुम्हणो आहे सुम्ही करे गुज़ारणो आहे ट्रेवल खे ठीकु आहे न इवन हींअर बि मां ट्रेवल नाइट में कंदो आहियां जेकॾहिं त उहो सॼी राति सुम्ही करे सुबुह सां हुते माण्हू पंहिंजी मंज़िल ते पहुची ऐं उहो कमकार करे छो त पहिरियां शौक़ु हूंदो हुयो ट्रेवल जो न इलाही शौक़ु हूंदो क्रेज़ हूंदो जॾहिं तव्हां हुन सिटी खां निकिरंदा हुयो वञिणो आहे टाइम ते पहुचणो आहे ओके जी ओके उन खां अलावा जॾहिं असां पंहिंजे इदारनि जी ॻाल्हि करियूं था पंहिंजी यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हि करियूं था यूनिवर्सिटीज़ खे शाज़ेब कंहिं नज़र सां ॾिठो आहे कीअं ॾिठो आहे यूनिवर्सिटी तव्हांजी नज़र में कीअं आहे अकॉर्डिंग टू मी अगरि मां यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयां त हिकिड़ो ख़ूबसूरत दर्सगाह आहे ठीकु आहे यानी तव्हां उते सिखो बि था तव्हां उते ज़िंदगी जा तजुर्बा बि हासिलु कयो पिया घर खां वधीक इंसानु यूनिवर्सिटी में सिखे पियो ठीकु आहे न यूनिवर्सिटी जूं जेके एक्सपीरियंसिस आहिनि उते तव्हांजी टीचर सां तव्हांजा रिलेशनशिप्स हुजनि एजुकेशनल तरीक़े सां उन खां पोइ तव्हांजा दोस्त हुजनि वरी दोस्त फर्स्ट ईयर में तव्हां सां सुठा हूंदा आहिनि फाइनल ईयर में जॾहिं अची वेंदो आहे त सभु दोस्त टुटी वेंदा आहिनि त उहो जॾहिं 4 साल जो तजुर्बो हूंदो आहे न एक्सपीरियंस हूंदो आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे उहो तव्हांखे केर बि न सेखारे सघंदो आहे त तव्हांजा जेके उहे दोस्त हूंदा आहिनि सो कॉल्ड ठीकु आहे त उहे तव्हां सां फर्स्ट ईयर सेकेंड ईयर थर्ड ईयर में अची करे तव्हांखे इलाही बूस्ट करे छॾंदा ऐं फाइनल ईयर में अची करे
तव्हांखे एॾो VIP सबक़ सेखारे वेंदा त उतां सॼी ज़िंदगी उहो तव्हांखे कमु ईंदो आहे एक्चुअली जी ठीकु आहे पॉज़िटिविटी सां माण्हू ॾिसे ईअं ई आहे तव्हां बिल्कुलु सही चयो आहे शुरूअ में ख़बर कोन पवंदी आहे लास्ट में हक़ीक़ी जेका चहिरा हूंदा आहिनि उहे साम्हूं अची वेंदा आहिनि उहा ई तव्हांजी लर्निंग हूंदी आहे उतां ई तव्हां सिखंदा आहियो ऐं ज़िंदगी जो सफ़र आहे तव्हां विच में हिकिड़ी ॻाल्हि कई त प्रैक्टिकल लाइफ में अचणु पोइ ॾाढो ज़रूरी हूंदो आहे ऐं जॾहिं पाण प्रैक्टिकल लाइफ में अचूं था उते बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां घणियूं शयूं सिखंदा आहियूं ऐं एक्सपीरियंस जेको आहे उहो इंसान खे मज़बूत बि बणाए रहियो हूंदो आहे इंसान खे ठाहे बि रहियो हूंदो आहे अच्छा उन खां अलावा पेरेंट्स सां टाइम अम्मा सां टाइम बाबा सां टाइम कीअं केतिरो ख़ूबसूरत रहे थो बहितरीनु यानी घर जो लाडलो ॿारु आहियां मां ठीकु आहे ऐं इवन हींअर बि जॾहिं मां वेंदो आहियां त फूडी बि इलाही आहियां त पोइ मतिलबु मुर्गी वग़ैरह सां बिल्कुलु तालुक़ु ख़तमु थी वेंदो आहे ऐं तव्हांजी पसंदि जूं तव्हांजी शयूं पचंदियूं आहिनि ऐं टाइम स्पेंड थींदो आहे मां जॾहिं फैमिली में हूंदो आहियां त दोस्तनि खां बिल्कुलु मतिलबु मोबाइल मां खणंदो ई न आहियां ठीकु आहे न पंहिंजी मम्मा सां पंहिंजे पप्पा सां ठीकु आहे न उन में ई टाइम स्पेंड थींदो आहे इवन जॾहिं हू हिते ईंदा आहिनि हिते मुंहिंजी फैमिली बि ईंदी रहंदी आहे त उन्हनि सां ई हूंदो आहियां पोइ सभु कमु छॾे करे अच्छा ॿी हिकिड़ी मां यूनिवर्सिटी जे हवाले सां ॻाल्हि कयां त ड्यूरिंग एजुकेशन तव्हांजी मेंटोरशिप लाज़मी आहे ॾाढी ज़रूरी आहे ठीकु आहे तव्हां यानी जेके स्टूडेंट्स आहिनि असांजा उहे कोशिशि करनि त पंहिंजा मेंटोर्स ठाहिनि मुंहिंजी जेका ग्रोथ थी न यानी फैमिली जी सपोर्ट हुई पर जेका मेंटोरशिप हुई न उहा तव्हांजे सीनियर्स जी हुई ठीकु आहे न यानी तव्हां पंहिंजा सुठा मेंटोर्स ठाहियो लाइक यानी जेके 2-3 नाला आहिनि ठीकु आहे न असांजा इवन अब्दुल्ला बिल्डर्स अब्दुल्ला ग्रुप जो जेको ऑनर आहे चेयरमैन आहे ठीकु आहे न उहो मुंहिंजो मेंटोर आहे ठीकु आहे त यानी एॾा एॾा तव्हां बिज़नेस कम्युनिटीज़ जा माण्हू तव्हां पंहिंजा मेंटोर्स कयो था इंस्पायर न थियो ठीकु आहे न माना हुन वटि का गाॾी आहे त मूं वटि बि गाॾी हुजे लर्निंग मां सिखो उनजे एक्सपीरियंसिस मां सिखो ऐं उन्हनि जे जेको एक्शन्स आहिनि उन्हनि मां सिखो मोहम्मद इक़बाल कुरैशी नालो आहे उन्हनि जो ठीकु आहे न ऐं उहो हमेशह सपोर्ट कंदा आहिनि ठीकु आहे न ग़लति कम में न पॉज़िटिविटी में ऐं पॉज़िटिव शयुनि खे ॾाढो ज़रूरी आहे तव्हांजा मेंटोर्स हुजनि ऐं अव्हां जेको आहे सो उन्हनि खां सिखंदा रहो जेकॾहिं मेंटोर्स न आहिनि त पोइ तव्हां वटि तव्हां जेको आहे सो डिस्ट्रैक्ट ॾाढो जल्दी थींदा आहियो उन जे लाइ ख़ूबसूरत हुजे थो त तव्हां कंहिं हिकु इंसान खे चूज़ कयो जंहिंजो कमु सुठो आहे जंहिंजो कैरेक्टर सुठो आहे जेको सॼी ज़िंदगी तव्हांखे हर जॻह ते मुख़्तलिफ़ शयूं सेखारे ऐं उहे तव्हां सां हमेशह ई गॾु हली रहियूं हूंदियूं आहिनि शाज़िब लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं छा मैसेज ॾींदा तव्हां लास्ट में मां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त पंहिंजे पाण सां असां सचा थियूं ठीकु आहे न ऐं सिंसियरिटी माण्हुनि खां बहितर आहे त असां पंहिंजे पाण सां सचा थियूं पंहिंजी फैमिली सां सचा थियूं ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज वक़्त जूं घणियूं बिल्कुलु वधीक इजाज़त न थियूं ॾियनि इलाही सुठो लॻो तव्हां प्रोग्राम में मौजूदु रहिया लास्ट में तव्हां खां बि 2 लफ़्ज़ तव्हांजो मैसेज छा हूंदो प्रोग्राम कीअं लॻो छा चवणु चाहींदो छा पहुचाईंदो थैंक यू सो मच तव्हां असांखे पंहिंजो ख़ूबसूरत टाइम ॾिनो ॿिन्हिनि महिमाननि जी ऐं शुक्रगुज़ार आहियां नाज़रीन मां जीअं त चई चुकी आहियां त वक़्त जूं घड़ियूं मूंखे वधीक इजाज़त न पियूं ॾियनि मूंखे ॾींदो इजाज़त मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि वेंदे वेंदे असां गीत ॿुधंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो सफ़दर भुरगड़ी जो जी लास्ट में धमाल ॻाइजे जी ओके मेरे नाल दामन लगियां मौला मैं तो तेरियां मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरियां दामन दिल जपाल जैसे वाणी लाल अब तो जीना मुहाल जैसे वाणी लाल मैं तो तेरियां मैं तो तेरियां दामन लगियां मौला मैं तो तेरियां मस्तो मस्त कलंदर झूले लाल कलंदर शाहबाज कलंदर मैं तो तेरियां दामन दिल जपाल जैसे वाणी लाल अब तो जीना मुहाल जैसे वाणी लाल मैं तो तेरियां दामन लगियां मौला मैं तो तेरियां मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरियां
अली दम दम अली दम अली दम अली दम 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 अली दम अली दम अली दम नांगानी नचन नौबत नाल वजन हा दम अली दम अली दम अली दम नांगा निह नचन नौबत नाल वजन नांगा निह नचन नौबत नाल वजन नांगा निह नचन नौबत नाल वजन कर दे दम दम धमाल जैसे बाणे लाल अब तो जीना मुहाल जैसे बाणे लाल मैं तो तेरे दामन लगे मौला मैं तो तेरे मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरे अजलों चोट चढ़ी हाँ मुर्शिद आयब बनिया दादा 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 अजलों चोट चढ़ी हाँ मुर्शिद आयब बनिया अजलों चोट चढ़ी हाँ मुर्शिद आयब बनिया अजलों चोट चढ़ी हाँ मुर्शिद आयब बनिया लालन तू लजपाल जैसे वाणी लाल अब तो जीना महाल जैसे वाणी लाल मैं तो तेरे दामन लगे मौला मैं तो तेरे मस्तो मस्त कलंदर झूले लाल कलंदर शाहबाज कलंदर मैं तो तेरे भर भर देंदा जाम साकी मस्त मुदा है दरियम कलंदरम मस्तम है दरियम है दरियम कलंदरम मस्तम बंदाए मुर्तजा अली हसम पेश वाय तमाम रिंदानम के सगे कुवे शेर यज़दानम यज़ानम भर भर देंदा जाम साकी मस्त मुदाम भर भर देंदा जाम साकी मस्त मुदाम भर भर देंदा जाम साकी मस्त मुदाम खाली खाली नताल जैसे वाणेला अब तो जीना हाल जैसे वाणेला मैं तो तेरे दामन लगे मौला मैं तो तेरे मस्तो मस्त कलंदर झूले लाल कलंदर शाहबाज कलंदर मैं तो
दामन लगी